नबियों ने तौहीद सिखलाई, अपना जिस्म पत्थरों से जख्मी करा कर लोगों से कहा था पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, खुदा के सिवा दाता कोई नहीं है। खुदा ने ज़ीनत बख्शी है अफलाक के रोशन तारों से, इस्लाम ने रौनक पाई है महबूब खुदा के यारों से। क्यों होते खिफा पूछो तो जरा अगयारों से, तारीख सहाबा साबित है कुरान के 30वां पारों से। अबू बकर उमर है समो बसर, उस्मान अली है कल्ब जिगर, महबूब मुहम्मद को मंजूर नजर, क्यों हो न मोहब्बत चारों से। अव्वल तारीफ अल्लाह जी जै जोड़ियो ही जहान, नेमतुन सा नवाज़े करोड़ी कयई अहसान। अशरफुल मखलूकात चई वधाए असांजो मान, फरमायाई लक़द ख़लक़नल इंसान, पर सच चयो सुब्हान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम, सामईन इज़ाम, सिलाही चाचड़ जे इदारे में आयल मेहमान, पढ़ियो आ कुरान जंहिंजो वॾो शान, जंहिंमें जन्नत जो साथ तव्हां जो मुकम्मिल हुजे ध्यान, यकीनन जो तव्हां सां ते मालिक मेहरबान। हू त एॾो मेहरबान जंहिं बणायो इंसान, ॾिनई क़ुरान, मिलियो नबी आख़िर ज़मान, तॾहिं त हिन उम्मत जो मथां हुआ मान। न कयो वक़्तु ज़ियान, जेके जलसे गाह खां ॿाहिरि फिरन घिरन था, ॿाहिरि बीठा जलसे गाह में अचनि। सोचे कुछ ॿियो आयो हुम, पर दोस्तनि हिते मौज़ू ॾिनो आहे इल्म जी फ़ज़ीलत। अज 12 ज़ुल्ह जी तारीख़ 1445 हिजरिया, कदीमी दीनी दरसगाह जे अंदर ये सालियानो इज्तिमा जो इश्तिहार में उन्वान ॾिनो आहे अज़मत क़ुरान और दिस्तार फ़ज़ीलत। धणीअ दर्द आहे त रब करीम हिन प्रोग्राम खे पंहिंजे बारगाहे आलिया जे अंदरि क़बूलियत जो शरफ़ बख़्शे, तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, हिन प्रोग्राम खे पूरे इलाइक़े जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए ऐं तव्हां असांजे लाइ निजात जो सबब बणाए। हिन इदारे जा वक़्त जा बरख आलमे दीन जंजो फैज़ मां थो समझा त पाकिस्तान जे कुंड कुड़श में शायल आहे, और ॿियनि ममालिक जे अंदर भी हिन इदारे जा शागिर्द काफ़ी असां सां भी राब्ते में हूंदा आहिनि। यकीनन उन मरहूम मग़फ़ूर हज़रत मौलाना शरफ़ुद्दीन चाचड़ साहब रहमहुल्लाह और हज़रत मौलाना रहीम बख्श साहब रहमहुल्लाह और बदरदीन और जेके हिन वक्त हिन इदारे हिन नबवी बाग के पानी आबियारी करे रहा हन, चल रब करीम इन मेहनतुन कावशुन के कबूल फरमाए, इन मरहूमीन जे कब्रुन के जन्नत जो बाग बनाए, उनके दर्जात के बुलंदा फरमाए।
रब साईं जन्नतुल फिरदौस ता फरमाए तवा असां जो भी ईमान ऐं कलमे शहादत मौत फरमाए। आमीन त क्यों? केड़ो मौत खपे? ईमान कलमे शहादत वारो। अबा केड़ा केड़ा चाहियो ता त शहादत जो मौत अचे। नारो त इं था जो पिया इं जवाब था जो या तो सफ़ा बुख ते हो या एडो गोश्त कुर्बानी जो खाधो तव जो तवा का आवाज ही नथो निकरे। लगाता था जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म देता था समंदर को तो रास्ता छोड़ देता था। भाई नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। कुर्बानी जा दिहाड़ा हन, अजीम कुर्बानी जेके दई वया जंजो जिक्र कुरान में आ और तवारीख में आ के शहीद थी वया, के शहीद थी पया, के क़यामत जे सुबह ताईं शहीद थींदा। शो त शहादत जो दरवाजो खुलियल आ पर इंसान भुलियल आ। मौत बरहका कफन में शक्का, खोड़ मौत ते आया पर कफन नसीब न थियो आ। पर मौत उहो भलो आ जेको हक सच चवंदे विढ़ंदे लड़ंदे अल्लाह जी राह में कत्ल थी वयो। उन जे लाइ रब कुरान में भी चयो। 18 ज़ुल्हज ते जामिउल कुरान नाशिरुल कुरान सैयदना उस्मान बिन अफ़ान ज़िन्नूरैन जी शहादता अज 12 ज़ुल्हजा। कुरान करीम मजा आयतूं तिलावत कयूं तम और पाक नबी जे बेशुमार अहादीसन मजा हिकड़ी हदीस पढ़ी तम। इंशाअल्लाह मां पंहिंजे बिरादर हज जे सफर साथी हाजी मियां फज़लुल्लाह सूमरे साहब जे मुतालबे के भी मंजूर कयां थो ऐं उन जो भी अंगल आखिर में पूरो कंदुसि। इन अंगल कयो आ, मुखे कुछ चयो आ तवज्जो आहे। हाँ बाबा, अज़मत कुरान छो त न ॾिठो आ खुदा, न ॾिठो आ रसूलुल्लाह, ॾिठो आ कलामुल्लाह। चओ न सुभान अल्लाह। रसूलुल्लाह के त जन ॾिठो उहे अलजी वया, रंगजी वया, जन्नत पहुची वया, हुल हुली वया, राज खुली पया। कुरान ऐं तौरात ऐं इंजील में उन जा तज़किरा हुया पर आहिनि। फरमायई मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढिया ॾाढिया शो त आका इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जे मुहम्मद अहमद ज़ाती नाले के पढ़जे वठजे ॿुधजे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो जुमलो ज़बान ते यकीनन अची वञे। यो क़यामत जे दिहाड़े रब के मंजूर थी वञे, क़यामत जे दिहाड़े इन जे बदले में सिलो मिली वञे। पर यो मुख्तसर जुमलो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो भी रोज़े अदर ते पहुची वञे। रब साईं कुरान में फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना
सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। रब दो फरमाए मुहम्मद मां अल्लाह जो रसूला पर जेके इन सां गॾु हा सफर में हज़र में हिजरत में गार में अॼु के मज़ार में रब दो फरमाए ये काफ़रन ते सख्त हुया पाण में वॾा रहम दिल हुया एडो पाण में उन्हनि जो प्यारा इबादत में एडा मजबूत हुया मैदान हक़ जे ॻाल्हि करण जे लाइ मैदान में अचण लहण वारा हुया। ओ सिलाई चाचड़ जा मुसलमानो ही सुलह जो महीनो इन महीने में अजीम बिन जूं कुर्बानियों नजर थियूं अचनि। हिकिड़ो इस्माइल ज़बीहुल्लाह जी कुर्बानी आ ॿियो हज़रत उस्मान बिन अफ़ान जी कुर्बानी आ। बिन्हिनि ते गौर फिक्र कयो थो वञे हीअ जेका कुर्बानी 10 ज़ुल्हज 11 ज़ुल्हज 12 ज़ुल्हज ते जेके करोड़नि जे तइदाद में जानवर कुठा किन ॾिठा अज भी जानवर कुसन पया जो 12 ज़ुल्हज या ख़्वाब जी ॻाल्हि आ ख़्वाब जो नतीजो आ। पर मां हीअ ज़रूर ॻाल्हि कंदो हलां त खलील जो भी ख़्वाब हो पर हबीब जो भी ख़्वाब हुयो। होॾे भी कुर्बानी आ हेॾे भी कुर्बानी आ। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ख़्वाब लधो आर उन मंज़र के कुरान में ज़िक्र कयो आ। हाला रब करीम का घुरी करे बच्चो वरतो आ रब बच्चो इस्माइल जेड़ो अता कयो आ वरी रब इम्तिहान में रखियो आ। फिलाई चाचड़ जा मुसलमानो आयल मेहमानो तफसील में वञन नथो चाहियां मुख्तसर इशारा ॾींदो हलां। जद्दुल अंबिया खलील खुदा मुवहिद आज़म जनाब इब्राहीम अलैहिस्सलाम के रब पोड़प में बच्चो दता कयो आ। बच्चे सां मोहब्बत वधंदी थी वञे पई आज़माइश ईंदी थी वञे उन आज़माइश में भी कामयाब थी वियो। दुआ घुरी वापस शाम हलियो वियो घरवारी बचड़े के ओ बयाबान वादी में छॾी वापस हलियो वियो आ। कुछ ज़माने खां बाद में वरी ख़्वाब में ॾिसंदो पियो आ त मां बच्चे के कुहंदो पियो आ। हा हा हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ख़्वाब जी ॻाल्हि ते बच्चे के मिना जे मैदान ते वतियूं वेंदो पियो आ पर अॻ में ॻाल्हि अहिड़ी बच्चे सां कंदो पियो आ। बच्चा मां त राति ख़्वाब में तोखे ज़िबे कयां पियो हाणे तुंहिंजी राय छा तुंहिंजो ख़्यालु छा तुंहिंजी मनशा छा तूं कीअं भाईंदो पियो आ। रब साईं मंज़र के कुरान में बयान कयो आ फरमाई फलम्मा बलग मा गुस्साया क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा। अॻिते जुमला इस्माइल नबी वारा रब कुरान में ज़िक्र कया हालांकि उम्र त नंढी आ पर वाजिब फरमा बरदारी वारा जुमला जनाब इब्राहीम अलैहिस्सलाम जे साम्हूं बच्चो चवंदो पियो आ चवे तो क़ाल या अबतिफ़अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन। बाबा जे रब जो हुकुम दी त देर न कर मां कुसण जे लाइ तैयार बाबा तू कुहण जे लाइ तैयार थी। जद्दुल अंबिया खलील खुदा कुहण जे लाइ तैयारी शुरू कई आ। छुरी भी हथ में खई आ रसो खणी करे बच्चे के मिना जे मैदान में वतियूं वेंदो पियो आ। विच में काफ़ी रुकावटूं ईंदियूं वयूं शैतान भी अटैक कई आ शैतान के खलील पथरियूं हयूं पर आखिरकार इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे अमल के पूरो तो
करे पयो शैतान के टिन चाइन ते पथरियूं वणी करे बच्चे के अगते वठी करे मिना जे मैदान में ओ जबल जे दामन में बच्चे के पेशानी पर लेटाए करे छुरी वहाए इन मंदर के भी रब कुरान में जिक्र कयो आ तोखे मुखे अल्लाह ही समझायो आ बुधायो आ फरमाई फलम मा अस्लमा वतल्लहु लिल जबीन शो त सवाल पैदा थियन हा इनन के अल्लाह खत्म कंदे हा 1400 साल अवल कुरान में गाल कया उन का जमानो अग में खोड़ गुजरी वयो आ जो जद्दुल अंबिया खलील खुदा बच्चे के शुरिय हेठा आहा कुंदो पयो आ पर पेशानी पर लेटाए करे मथों शुरी वहाए दो पयो आ गुस्से कावड़ में शुरी सा गालाई दो पयो आ शुरी तिखो त डाढो कयो माए शो नथी कुहे ज़माने हाल सा शुरी गालाए ओ खलील तू त चवे तो को पर जलील जो हुकुम तो अचे ला तकदई न को जा और बच्चों दी कुदरत ताकदा आड़ा के गुलजार बनाई निमरूद के मंडड़ मच्छर का माराई हाँ मूसा कलीम के सागे गस दरिया मा पार कई फिरौन के बोढ़ाई अज इस्माइल के शुरिये टा बचाई अबो त जोर सा शुरिय के वहाई दो पयो आ पर मथा निदाई दी पया सड थी दो पयो आ ना दैना गु अय्या इब्राहिम कद सद्दक़त रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन वफ़दैना गु बिज़बिहिन अज़ीम बच्चे के त पेशानी बर लेटाए मथों कंध ते छुरी वहाए पर रब इस्माइल के बचाए करे दुंबो मोकलियो आ जो इब्राहिम अलैहिस्सलाम दुंबे के ज़िबह करे शुक्रानो अदा कंदो पयो आ पर रब वैदो इहो खलील सा कयो आ वतरकना अलैहि फिल आखिरीन खलील जी जलील खलील तुझे अमल के मां अल्लाह एडो पसंद कयो आ एडो मुखे महबूब लगी वयो आ इस्माइल कुहाणो कोन हो इम्तिहान वठणो खलील तू कुहण में सच्चो खलील तुझो ख्वाब भी सच्चो तोड़े जे शैतान विच में कयो डचो है धचो पर खलील जो ख्वाब सच्चो ओ सिलाई चाचर जा मुसलमान नबियन जा ख्वाब सच्चा हुंदान तुझा मुझा ख्वाब कच्चा हुंदान तुझा मुझा ख्वाब शैतानी थी पवंदान पर खलील नबियन जा ख्वाब सच्चा ये खलील जे ख्वाब जो नतीजो आ जो एडो दूर दराज ज़मानो गुज़री वयो आ जो अल्लाह वो हुक्म जारी कयो आ खलील के तसल्ली दई करे रब चयो आ वतरकना अलैहि फिल आखिरीन खलील तोवारे इन अमल के माला क्या मजे सुबह तई पंजे बानन जे मता लाजिम बनाई दुसे हा उनन जे मता हुक्म जारी कंदुसे हाने साहिब हैसियत वारा दुनिया जे अंदर इन 10 11 12 जुलाई ते करोड़न जे तादाद में जानवर कोहंदा यो ख्वाब जो नतीजो आ यो त खलील जो ख्वाब हो हेडे हबीब जो ख्वाब सन शहीदरी जे अंदर मदीने पाक जे अंदर लही उठी करे साहबा के सड्डू करे जे इब्राहिम खलील पंजे बच्चे के सड्डू करे चयो बच्चा मां त ख्वाब में ही मंजर दिसंदो पयो आ हेडे हबीब पंजे असहाब के सडे करे फरमायो मां त ख्वाब में दिसंदो पयो आ मूसा जथो साहबा जो गडवा काबे जो तवाफ कयो पया सन शहीदरी जे अंदर साहबा अर्ज क्यों अल्लाह जा रसूल नबियन जा ख्वाब सच्चा साईं काफी दो वक्त गुजरी वयो आ काबे जी ज़ियारत न कया हलो साईं जन फरमायो ऐलान कयो जेको पंहिंजे मर्जी सां हलण चाहे यो 500 550 किलोमीटर पंध करे मदीने का मक्के मां मोहम्मद सां पंहिंजे मर्जी सां हलण चाहे जिहाद में त हुकुम हुंदो हो फर्ज हुंदो जिहाद ते हलणो आ हेडे हुकुम इहो हुयो त बाबा जेको पंहिंजे मर्जी सां हले खबर थी सिलाई चाचड़ जा मुसलमानो 1 2 10 न
1500 जे करीब जानसार वफादार कुर्बदार सच्चार पाक नबी सां गॾु हली पिया। हलंदे हलंदे एॾो पंधु करे हुदैबिया वारी जाइ ते पहुची विया। हाओ हाओ होॾे काफ़रनि सरदारनि खे ख़बर पइजी वया, वॾी विच में रुकावट अची वया। रब्बे मुहम्मद जो कसम आ, किसो त ड्रघो आ, वो कुरान में रब ज़िक्र कयो आ। हज़रत उस्मान बिन अफ़ान खे संजन मोकिलियो आ। हेॾे हुल हुली वया पर राज़ पो खुली पिया। हज़रत उस्मान जीअरो आ पर मुहम्मद मुस्तफ़ा ताईं ग़लत रिपोर्ट अची वई त हज़रत उस्मान खे ज़ालिमनि शहीद कयो आ। रब्बे काबा जो कसम आ, मुस्तफ़ा इन 1400-1500 सहाबा खां हथ ते बैयत वठन पिया। ओ सिलाई चाचड़ जा मुसलमानो, ये पक्का हा सच्चा हा पाक मुहम्मद करीम जे हुक्म ते खुदा जो कसम आ, हथ ते बैयत करे मैदान में अचण वारा हा। छा हो त नबवी तालीम हुई। छा नबवी तालीम हुई। अज जै जै इदारे उलमाए देवबंद के मदारस के अंदर नबवी तालीम जारी है सारी आ। हिन इदारे जा भी काफी उलमा हुफाज कराम खुदा जो कसम फारूक थी करे सजे पाकिस्तान जे कुंड कुड़श में हिन इदारे सलाही चाचड़ जे इदारे मजा तालिब फैज़ जन पया। यो सदक़े जारी आ सिर्फ उन्हन जे लाए न जेके मुआवनीन ताउन करण वारा हन, उन्हन जे भी खाते में सवाब लिखजे थो पयो। सलाही चाचड़ जा मुसलमानो, आयल मेहमानो, हेडो बिरादर मौलाना सदरुद्दीन साहब भी जेकी बार बार गाल करे थो, मां उन गाल ते थोड़ो तवज्जो ॾियारायां। हकी ऐं असली ऐं मक़सद वारी तालीम ही दीनी कुरान वारी आ। अंग्रेजी तालीम दुनियावी तालीम जो इनकार नथो कयां, फतवा नथो ॾियां, पर ही जरूर गाल कयां उहा जरूरत वारी तालीम आ, ही मक़सद वारी तालीम आ। क्या मक़सद ऐं जरूरत के समझाए। वडो बंगलो ठा, उनमें लेट्रिन बाथरूम न ठा, वडी ओताक आलीशान ठा, उनमें लेट्रिन बाथरूम न ठा। चवंदा से अदा तुझो बंगलो भलो पर जरूरत वारी शय न ठाही थी। जरूरत वारी शय आलीशान ठाए, एसियूं भी लेट्रिन में हणाए, पर जरूरत पूरी थींदी निकरी भजी अची करे मक़सद वारी जाइ ते ईंदो। हीअ जरूरत ही हा मक़सद अॻिते हेॾे रहणो हुयो। अहिड़े तरीक़े सां दुनियावी तालीम जरूरत ऐं दीनी तालीम मक़सद आ। हाणे इते ही भी मामलो इहो आ, छो त इंसान जो हिते रहणो मक़सद न आहे, इंसान जो मक़सद अञा अॻिते आ। दुनिया छॾणा, हितां लॾणा, क़बर वारे जहान में अचणा, उन जहान मां निकिरी करे अञा महशर जे मैदान में पुॼणा। उहो हमेशा वारो जहान आ, मक़सद वारो जहान उहो आ, उते हलणो आ जेको अबदुल आबाद जहान आ। हाणे इहा जरूरत वारी तालीम जरूरत ताईं, मक़सद वारी तालीम मक़सद ताईं हिते ही तजुर्बो करे ॾिसो। जेकॾहिं ओ मैट्रिक ताईं छो न इंटर फर्स्ट ईयर ताईं MA BA वग़ैरह वग़ैरह इहा जेके भी जरूरत वारी तालीम वारा किताब थेला छोकरो 9 KG वारो पढ़ण वारो भी गॾह जे पेट जेॾो थेलो खणंदो पर सीने सां कोन लाईंदो, पोयों ॿधल हूंदो। इहो सॼो इल्मी किताब निसाब पोयों आ, पर रब्बे काबा जो कसम आ मक़सद वारी तालीम नूरानी क़ैदो छो न हुजे, बगदादी क़ैदो छो न हुजे, तालीमुल कुरान वारो क़ैदो छो न हुजे। पोयों न खणंदो, सीने सां अॻियां हूंदो। छा सीने सां मिसाल ॾेई समझाए मन गाल समझ में अचई। हाँ हाँ जरूरत वारी तालीम जरूरत ताईं, मक़सद वारी तालीम मक़सद ताईं, जरूरत वारी तालीम पोइते पूरी थी वई। हल बाबा मरियो, मरण खां बाद में उहा तालीम पोइते, उहा पोयां ई शइ आ। ऐं मक़सद वारी तालीम अॻायां मरंदो वेंदे क़बर में पहुचंदो वेंदे मक़सद वारी तालीम तो सां गॾु हलंदी। हीअ दुनिया में भी अॻियां, अॻिते भी अॻियां, अञा अॻिते भी अॻियां क़बर में पुॼंदो वेंदो। क़ुरान जो माहिर आलिम कारी हाफ़िज़ खुदा जो कसम आ क़ुरान अव्वल मौजूद हूंदो क़बर में। दिल जाए तसली ॾेई चवंदो गणती न कर, क़यामत जे सुबुह ताईं तोसां गॾु आ, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे वाहिदुल क़हार जे कोरट में हा हा तुझी सिफारिश करे छॾाए तोखे जन्नत पहुचाए, पोइ तोखां जुदाई इख्तियार कबी। हे मक़सद वारी तालीम आ।
मकसद ताईं हलंदी पईया। तंहिं करे पंहिंजे बच्चन के कुरान करीम जी तालीम पढ़ायो, दीनी तालीम पढ़ायो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे बिरादर मुकरम साईं कमरदीन साहब ऐं मौलाना सदरुद्दीन साहब फरमायो त साईं बेहतरीन नौजवान आलम मेहनती सां नईमुल्लाह भंगर साहब रखियो आहे पिरियाले जा बेहतरीन आलम हन। तंहिं करे खुदारा ओ सिलाई चाचड़ जा इर्द गिर्द खां हा मोमिन मुस्लमानो हिन इदारे जे अंदर पंहिंजा बच्चा छॾियो, तालीम पढ़ायो। खुदा जो कसम आयो सदक़े जारी अथव। रब साईं जेको मूंखां चवरायो क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए, अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हेॾो इशारो भी अचे थो कुरान मुहम्मद सरवर अनवर दिलवर आ। अबा गाल ये याद प्यारो दोस्त मियां फजलुल्लाह हज जो साथी आ। तंहिं करे जो मुतालबो इन सदर दीन जो मुतालबो पूरो क्या पर नात ड्रघिया दोहीड़ा कोन विझबा। नात के इए घुमाए था वठूं जीअं हाफिज़ सगोरा तरावियन में कुरान पढ़ंदा आहिनि। तवज्जो आहे जहिते नाज़िल थियो कुरान मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। भलो मियां पगरु पीरिया जो अतरा खाया फिजल बोए बदन बोयस्तान मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। भलो मियां जिस्म जनाब जो जोहर आले अर्ज़ो संदस ए में कानो मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। भलो मियां नजर नबिया जे में नजर इलाही रोज पसे रहमानो मुहम्मद रोज दिसे रहमानो मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। भलो मियां अर्श मथे मेरा झुकाई सैर करे सुबहानो मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। भलो मियां जन्नत घूरा कसूरा गिल्मा रिस कर नर देवानो मुहम्मद हारिस कर नर देवानो मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। भलो मियां सिज चंद्र तारा सिक में सदाई हैरत में हैरानो मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। भलो मियां रहमत रब जी ताई मुकाइमो मीह वसन मेहरानो मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। अल्लाहु 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 चांजा चौ तारीफ नबी जी सिफत सना सुल्तानो मुहम्मद सिफत सना सुल्तानो मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। अल्लाहु 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 अब्दुल्लाहि अल्लाह जो थियो फजल करम एहसानो मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। जहिते नाज़िल थियो कुरान मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ। अस्सलामु अलैकुम।